गढ़ी खैरो खां रिपोर्ट कर रहियो आहे जावेद लगारी। पीपल्स पार्टी जो NA 190 जे तक गढ़ी खैरो में ज़बरदस्त पावर शो, हज़ारनि जी तादाद में अवाम शरीक। गढ़ी खैरो शहर पीपल्स पार्टी जे झंडनि सां सींगारियो वियो। जलसे जे मेज़बान मीर दुबैर अहमद जमाली, NA 190 जे उम्मीदवार मीर एजाज खान जखरानी, PS 3 जे उम्मीदवार मीर औरंगज़ेब खान पंवर, PS जे 1 जे उम्मीदवार हाजी शेर मोहम्मद मुगेरी खे दस्तार जो तोहफ़ो पेश कयो वियो। ऐं वधीक जलसे खे ख़िताब कंदे मीर एजाज खान जखरानी चयो त अॼोके जलसे साबित कयो आहे त अवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। अवाम सभिनी उम्मीदवारनि खे जलसे जी सूरत में फ़तह करार जो पैगाम ॾेई छॾियो आहे। तव्हां सभु खटी चुका आहियो। गढ़ी खैरो जे अवाम सुजाग थी चुकी आहे। 8 तारीख़ ते अवाम घरनि खां निकिरी पोलिंगनि ते अची पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾियनि। जीअं शहर जो अमन अमान बहाल कराईंदासीं, तालीम सिहत जो मयार बहितर बणाईंदासीं। उन मौक़े ते PS 3 जे उम्मीदवार मीर ज़ैब खान पंवर ख़िताब कंदे चयो त गढ़ी खैरो खे मॉडल सिटी बणाईंदासीं। जेकी कम रहियल आहिनि उन्हनि खे ज़रूरु पूरो कबो। निकासी जे निज़ाम खे बहितर बणाइबो। मुख़्तलिफ़ शाख़ुनि ताज़ा शाख़ कलीद शाख़ उन्हनि खे टेल ताईं पहुचाईंदासीं ऐं सीरवाह केनाल जे मुकमल खाटी कराईंदासीं।